सुप्रीम कोर्ट के पनामा केस के फैसले का पोइ पीटीआई अगुवान हलीम आदिल शेख साथियुनि समेत मिठाई खणी कराची प्रेस क्लब पहुतो ऐं साफ़ियुनि खे मिठाई खाराई। उन मौके ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख ऐं संदसि साथियुनि जो चवणु हो त हाणे मुल्क में चोर सियासतदाननि जो वक़्तु पूरो थी चुको आहे। चोरनि जी सियासत ख़तमु अॼु खां पोइ सियासत उहा थींदी जेकी उहे सियासतदान मैदान में ईंदा जेके मुल्क लाइ बहितर हूंदा, जेको करप्ट न हूंदा। प्राइम मिनिस्टर खां वठी तपेदार ताईं करप्शन कोन थी त पाकिस्तान सही डायरेक्शन कोन वेंदो। प्राइम मिनिस्टर अॼु घर वेड़ो थी वियो आहे, हेठि इंशाअल्लाह हलंदासीं। हिकु ग़रीब माण्हुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। हिकु सच जी ऐं हक़ जी वेड़ असांजे ख़ान साहब विड़ी हुई ऐं उन ग़रीबनि जे लाइ विड़ी हुई ऐं उहा असां फ़तेह कईसीं। ॿिए पासे आल पाकिस्तान मुस्लिम लीग जे कारकुननि प्रेस क्लब ॿाहिरां मिठाइयूं विराईंदे चयो त सुप्रीम कोर्ट जो फैसलो मुल्क में करप्शन के खात्मे लाइ पहिरियों ऐं बेहतरीन कदम है। हमें बहुत खुशी हुई है कि आज अदलिया ने वो इंसाफ दिया है जिसकी तवक्को हर आम आदमी करना चाहता था। आज वो ताकतवर शख्स को एहतसाब के अमल से गुजरना पड़ा और सज़ा हुई। अज जो तारीख़ी फैसलो आयो है, गैर जानिबदार फैसलो आयो है, इंशाअल्लाह ताला पाकिस्तान की तारीख़ में यो सोनहरी लफ्ज़न से लिखियो वेंदो। जो भी फैसला आया बहुत अच्छा आया। अब सुप्रीम कोर्ट का फर्ज है कि सबका एहतसाब ले, ऊपर से लेके नीचे तक, तब मुल्क तरक्की करेगा। उन मौके ते डिवीज़न के सदर अमन हुसैन ऐं ॿिया शरीक हुआ। कैमरामैन वकार शेख सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, कराची।